जुडो में 25 साला शादीशुदा नौजवान पाण मथां रिपीटर जो फायर करे आपघात करे छॾियो। जुडो जी हाशिम कॉलोनी में 25 साला शादीशुदा नौजवान किश्वर वल्द आनंद मेघवाड़ घर जे कमरे में मुबैना तौर पाण मथां रिपीटर सां सीने में फायर करे आपघात करे छॾियो। इतला ते जुडो पुलिस सरज़मीन ते पहुची लाश तहवील में वठी छॾियो RHC मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त ख़ुदकुशी जो कारण अञा ताईं मालूम न थी सघियो आहे। राब्तो करण ते SHO जुडो मक़सूद चन्ना ॿुधायो त घर अंदरि नौजवान ऐं संदसि घरवारी मौजूदु हुआ। घरवारी मौजूदु त हू वॉशरूम में वई त पोयां कमरे मां फायर जो आवाज़ु आयो। नौजवान खे सीने में वेझे सां फायर लॻल आहे, जॾहिं त रिपीटर जा छुरा सीने मां आर पार थी विया आहिनि। ख़ुदकुशीअ जो कारण मालूम न थी सघियो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।